सिंध बचायो कमेटी के सरबराह सैयद जलाल शाह जूं चौधरी शुजात ऐं मौलाना फजलुर रहमान सां मुलाक़ातूं। नवनि सूबनि वारो बिल रद्द करण लाइ ॻाल्हियूं। सिंध बचायो कमेटी के सरबराह सैयद जलाल शाह नवनि सूबनि वारे मामले ते MQ पारां पेश कयल बिल रद्द करण लाइ काफ लीग ऐं JUI जे सरबराहनि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि। इन सिलसिले में ॻाल्हाइण लाइ असां साणुसि राब्तो कयो आहे। जलाल शाह साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शाह साहब, अवां अॼु कहिड़नि अॻवाननि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि ऐं इन्हनि मुलाक़ातुनि जो कहिड़ो मक़सदु हो? मुलाक़ातुनि जो मक़सदु इहो हो त MQ पारां हिकु प्राइवेट मेंबर्स बिल पेश कयो वियो हो त आर्टिकल 239 खे ख़तमु करे जंहिंमें अल्ट्रेशन ऑफ बाउंड्रीज़ ऑफ प्रोविंसेस हो उनखे ख़तमु करे ऐं क्रिएशन ऑफ न्यू प्रोविंसेस जो प्रोविजन विधो वञे। असीं सम्झूं था त इहो बुनियादी तौर ते ज़ाहिरी तौर ते उन में जेके न्यू जवाब ॾियण आया विया या सूबनि जा जेके ज़िक्र आहिनि उन्हनि जी जाइ ते असीं सम्झूं पिया त इहो बुनियादी तौर ते असांजे वतन जे विरहाङे जे लाइ जवाज़ बंदि हो। उन जे करे ज़रूरत इहा हुई त आर्टिकल 239 खे जेको 20 आइनी तरमीम में आंदो पियो वियो जीअं हुनखे रोक करे सघिजे। अफ़सोस इहो त 28 तारीख़ जी सिंध जी हेॾी शानदार हड़ताल ऐं जे बावजूद बि हुकुमरान इन ॻाल्हि खां मुड़ी न रहिया हुआ। हिकु तरफ़ मुख़्तलिफ़ पार्लिमानी ग्रुप 20 तरमीम में पंहिंजूं जेके आर्टिकल्स जा जेके आहिनि सो गुंजाइश पैदा करे रहिया आहिनि त जीअं उन्हनि में विधो वञे। जीअं मुस्लिम लीग नून पंहिंजी आइनी तरमीम में कोशिशि करे रही आहे, पीपल्स पार्टी पंहिंजी कोशिशि करे रही आहे ऐं मुतहिदा पंहिंजी कोशिशि करे रही आहे। पर हींअर जेको असेंबली में अॼु जेको पार्लिमानी ग्रुपनि सां इहो त जेके पार्लियामेंट में आहिनि जिन जा मेंबर्स आहिनि त जीअं उहे इन आर्टिकल 239 में जेका तब्दीली जी जेका ॻाल्हि पई कई वञे उनजी हिमायत न कनि। उनजे लाइ असां चयो त जेके बि आहिनि मुस्लिम लीग नून आहे, मुस्लिम लीग काफ आहे, मौलाना साहब जी पंहिंजी जमायत आहे ऐं उन खां अलावा नेशनल पीपल्स पार्टी आहे ऐं ख़ुदि पीपल्स पार्टी जा कुझु साॻिया वंदमान उन्हनि सां राब्तो करे उन्हनि खे सम्झायो वञे त इन जा जेके नुक़सानात दूरस नुक़सानात थींदा उन खां असां को बि न बची सघंदासीं। इन कोशिशि में असां चौधरी साहब सां मिलियासीं, मुशाहिद हुसैन सां मिलियासीं। अॼु हिन खां सुभाणे इंशाल्लाह ANP मुस्लिम लीग नून ऐं ॿियनि जमायतुनि सां मिलण जी कोशिशि कंदासीं ऐं कुझु पार्लियामेंटेरियन सां। हींअर असांखे हिननि जमायतुनि पारां इहा चयो वियो त हींअर जेका 20 तरमीम आंदी वई आहे उन में ॿिया इशूज़ त ज़रूरु आहिनि, ॿिया आर्टिकल्स ॿियूं श्योरिटीज़ ॿियूं ज़रूरु आहिनि, पर 239 जो गुंजाइश हिन में कान्हे विधल। उन करे नाहे, उन जे करे असीं हींअर इहा ॻाल्हि ठीकु आहे, पर जे हिन खां पोइ बि जे आंदी वई त 239 में असीं तव्हांजी हिमायत कंदासूं ऐं उन शइ जी मुखालफ़त कंदासूं। वॾी महिरबानी जलाल शाह साहब, सिंध न्यूज़ सां ॻाल्हाइण जी।